रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर तालीमी बोर्ड लाड़काणो जे निगरान ऐं गवर्नमेंट डिग्री कॉलेज मदेजी जे ताउन सां हॉकी ग्राउंड शिकारपुर में इंटर कॉलेजिएट बॉयज़ हॉकी चैंपियन 2023 जा मैचेस खेॾिया विया। पहिरीं मैच में वापडा कॉलेज गुड्डू 2.0 गोल तां IBA स्कूल जेकमबाद खे शिकस्त ॾिनी। ॿी मैच में कैडेट कॉलेज लाड़काणो 1.0 तां दादू जी टीम खे शिकस्त ॾिनी। टी मैच में शिकारपुर जी टीम 1.0 गोल तां अहमद मियां हाई स्कूल जेकमबाद जी टीम खे शिकस्त ॾिनी। पहिरीं सेमीफाइनल मैच में वापडा कॉलेज गुड्डू जी टीम 2.1 गोलनि तां शिकारपुर जी टीम खे शिकस्त ॾेई फाइनल में पहुची वई। ॿिए सेमीफाइनल मैच में पायलट हाई स्कूल लाड़काणो जी टीम 3.0 गोलनि तां कैडेट कॉलेज लाड़काणो जी टीम खे शिकस्त ॾेई फाइनल में पहुची वई। फाइनल मैच में पायलट हाई स्कूल लाड़काणो जी टीम 3.1 गोलनि तां वापडा कॉलेज गुड्डू जी टीम खे शिकस्त ॾेई फाइनल पहुची नाले कयो। फाइनल जो महिमान ख़ासि डिप्टी डायरेक्टर कॉलेजिस लाड़काणो रीजन प्रोफेसर अकील अहमद लाखेर हुआ। उन सां गॾु डायरेक्टर स्पोर्ट्स तालीमी बोर्ड लाड़काणो मोहम्मद रमज़ान चमाली, प्रिंसिपल गवर्नमेंट डिग्री कॉलेज मदेजी प्रोफेसर एजाज अहमद खोखर, महमूद मंगी डायरेक्टर फिजिकल एजुकेशन खादिम हुसैन गोपंग, अब्दुल रसूल, जाहिद अली, अब्दुल हमीद, जावेद अली, आगा अब्दुल रऊफ, रियाज अहमद हया जिन रांदीगरनि में सर्टिफिकेट ऐं ट्रॉफियूं विरायूं। मनहेड़ो रिपोर्टर अमजद अली भट्टी मनहेड़ो भरिसां यूनियन काउंसिल कहकाट जी मुख़्तलिफ़ ॻोठनि जिन में ॻोठ मुबीन खान डायरी, ॻोठ उमीदो खान डायरी, लाल बख्श डायरी, रसूल बख्श डायरी, दातू खान डायरी, मीरान बख्श आरई, असलम उर्फ मल्लू आरई, सरदार अहमद आरई समेत ॿियनि ॻोठनि जे मेन कच्चे रस्ते में पीपल्स पार्टी शहीद बेनज़ीराबाद जे डिवीज़नल सदर मोहतरम ज़ियाउल हसन लंजार जे ख़ासि हिदायतुनि ते ऐं पीपल्स पार्टी अॻवान सादात अली डायरी ऐं यूनियन काउंसिल कहकाट जे चेयरमैन कादिर बख्श उर्फ पप्पू डायरी जी ख़ासि कोशिशुनि सां गरी मशीनरी सां मिटी विझण जो सिलसिलो जारी आहे। अहिड़े अमल खां पोइ ॻोठड़नि गुलाम हैदर डायरी, अब्दुल रहीम डायरी, इफ्तिखार अहमद डायरी ऐं ॿियनि चयो त असां तमामु घणा थोराइता आहियूं। पीपल्स पार्टी शहीद बेनज़ीराबाद जे डिवीज़नल सदर मोहतरम ज़ियाउल हसन लंजार ऐं PP अॻवान सादात अली डायरी ऐं यूनियन काउंसिल कहकाट जे चेयरमैन कादिर बख्श उर्फ पप्पू डायरी जा जिन असांखे कच्चे रस्ते में मिटी विझाए ॾिनी आहे, जंहिंसां असां ॻोठड़नि खे तमामु घणी सहूलियत मिलंदी, छाकाणि त रस्तो हेठि हुजण करे बरसाति पवण खां पोइ असां घरनि ताईं महदूद थी वेंदा आहियूं, मगर हाणे रस्ते में मिटी पवण खां पोइ असांखे तमामु घणी सहूलियत मिलंदी। संझोरो पुलिस कार्रवाई कंदे हिकु ट्रक खे रोके 110 कार्टून 5500 नकली सिगरेटनि जा डंडा 55,000 पैकेट सिगरेटनि जो अंग 11 लख सिगरेट हथ करे ट्रक ड्राइवर मोहम्मद इसाक पठान ऐं डीलर चंदर देवान खे गिरफ़्तार करे केस दाख़िल करे वरितो आहे। SHO संझोरो अली अकबर खोखर मीडिया खे ॿुधायो त SSP सांगड़ सदाम हुसैन ख़ासि अली जी हिदायतुनि ते पुलिस ॾोहारियुनि मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं तेज़ करे छॾियूं आहिनि। जुआरियुनि ख़िलाफ़ पिणु केस दाख़िल कया पिया वञनि। पुलिस ॻुझ इतला मिलण ते कार्रवाई कंदे ट्रक नंबर RIN 2508 खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो। तलाशी दौरान ट्रक मां 110 कार्टून 5500 नकली सिगरेटनि जा डंडा 55,000 पैकेट टोटल सिगरेटनि 11 लख हथ कया विया, जॾहिं त डीलर ऐं ट्रक ड्राइवर खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वियो आहे। पकड़ियल सिगरेट नॉन कस्टम हुया। पुलिस हर वक़्तु रोडनि ते स्नैप चेकिंग करे रही आहे। कंहिं बि ॾोहारी खे बख़्श न कयो वेंदो। खैन गिरफ़्तार करे केस दाख़िल कया वेंदा। कार्रवाई दौरान डीलरनि जी स्मगलिंग वारी कोशिश खे नाकाम बणायो वियो। प्रियालो रिपोर्ट मोहम्मद उमर भुट्टो प्रियालो चेयरमैन से जुमन शाह गुलाम शबीर नोहाणी जी सहकार सां ऐं नोहाणी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जी लगातार कोशिशुनि सां पीर सैयद मोहम्मद बच्चल जे हुकुम ते नोहाणी मोहल्ला ऐं मेमण मोहल्ला में प्योर ब्लॉक जो कमु ज़ोर ऐं शोर सां शुरू कयो वियो। प्योर ब्लॉक जे कम जी शुरूआती दुआ जी तक़रीब नोहाणी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे ऑफिस में रखी वई। दुआ जी तक़रीब मेमण बिरादरीअ जे मौज़ूद शख़्सियत अॻूणो किरियाना मार्केट जो सदर इरशाद अहमद, मेमण चेयरमैन सैयद जुमन शाह, उस्ताद अली अहमद सोलंगी ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते टाउन चेयरमैन सैयद जुमन शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त दरगाह हज़रत पीर मेहर शाह जीलानी जी गादी नशीन अॻूणो सूबाई सलाहकार पीर सैयद मोहम्मद बच्चल शाह जीलानी जे हुकुम ते प्योर ब्लॉक जो कमु ज़रूरु करायो वियो आहे। असीं तमामु घणा थोराइता आहियूं जो असां शहर प्रियालो खे गुलाबनि जो शहर बनाइण वारो सैयद बच्चल शाह जीलानी आहे ऐं असां हिन नौजवान तंज़ीम नोहाणी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन सां हमेशह गॾु आहियूं। उन मौक़े ते टाउन कमेटी प्रियालो चेयरमैन सैयद जुमन शाह, किरियाना मार्केट जो अॻूणो सदर इरशाद अहमद, मेमण गुलाम शबीर नोहाणी वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जो सदर इनायतुल्लाह नोहाणी, जनरल सेक्रेटरी अल्लाह ॾिनो नोहाणी, चेयरमैन अनवर अली नोहाणी, नायब सदर मोहम्मद उमर नोहाणी ऐं संदसि नोहाणी बिरादरी ऐं मेमण बिरादरी सां केतिरा ई माण्हू मौजूदु हुआ।
मोरो रिपोर्ट आरिफ अली यूसुफजई। मोरो में मशहूर बुजुर्ग हस्ती ओलिया दरवेश हजरत सैयद गौस अली शाह अल मारूफ प्यारो फ़कीर रहमतुल्लाह अलैह जी सालियानी उर्स मुबारक जे सिलसिले में दरगाह जे गादी नशीन सूफ़ी ग़ुलाम मुस्तफ़ा कांदड़ो जी अगवानी में सूफ़ी फ़नकारनि संग सां दरगाह पीर बुखारी खां फ़नकार आरफाना कलाम ॻाईंदा शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि जंहिंमें जेल रोड मैन शाही बाज़ार खां थींदा दरगाह प्यारो फ़कीर ते पहुची मज़ार ते चादर ऐं ताज शरीफ़ पारां दुआ घुरी उर्स मुबारक जी तकरीब जी शुरुआत कई। बाद में आयल महिमाननि खे लंगर पिणु खारायो वियो जॾहिं त गादी नशीन साईं सूफ़ी ग़ुलाम मुस्तफ़ा कांदड़ो जो फर्जन साईं जावेद मुस्तफ़ा कांदड़ो आयल महिमाननि जो आदरभाउ कयो जॾहिं त साबिक़ सदर मोरो प्रेस क्लब मोहम्मद सूमर सोलंकी, साबिक़ सदर मोरो प्रेस क्लब खुदाबख्श मेमन, सीनियर साफ़ी अख्तर अली लगारी, साफ़ी मंजूर अहमद लगारी, साफ़ी जानी जमानी, साफ़ी ज़फ़रुल हक पामर, साफ़ी आरिफ यूसुफी, सहाफ़ी तालिब हुसैन खोसो पिणु शिरकत कई। झलक रिपोर्ट लखा ॾिनो झरकाई। तनवार फाउंडेशन सोसाइटी जी गॾजाणी थी गुज़री जंहिंमें तंज़ीम जे सभिनी दोस्तनि शिरकत कई। एजेंटा तंज़ीम जी नई सर तंज़ीम साज़ी ऐं स्कूलनि जे बारे में आगाही तंज़ीम जे नए चूंडियल बॉडी चेयरमैन शरीफ गुल ख़ासकेली, सदर मोहम्मद असलम ख़ासकेली, नायब सदर अकबर बबर, सीनियर नायब सदर फरमान अली खोसो, जनरल सेक्रेटरी गुल हसन बहरानी, ज्वाइंट सेक्रेटरी शबीर अहमद शोरो, राब्ता सेक्रेटरी माशूक उमर ख़ासकेली, प्रेस सेक्रेटरी साबू खान ख़ासकेली, फाइनेंस सेक्रेटरी सदोरो ख़ासकेली, ऑफिस सेक्रेटरी मोहम्मद ख़ासकेली, वर्किंग कमेटी मेंबर राणो ख़ासकेली, नूर हसन ख़ासकेली, शाहनवाज ख़ासकेली, गुलाम सरवर मंगणहार, इजाज़ अली ख़ासकेली, अयाज़ अली बबर, नसीबुल्ला मंगणहार, हकीम शोरो, महताब शोरो ऐं ॿियनि वरी अंग में शिरकत कई। ठुल रिपोर्ट फैज़ सुमरो जी शहबाज शरीफ तहरीक जो मरकज़ी सदर हाजी ज़हीर अब्बास भट्टी ऐं सूबे सिंध जो जनरल सेक्रेटरी ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग ज़िला जे कमबाद जो जनरल सेक्रेटरी मुमताज़ अली नूनारी पंहिंजे गॾियल प्रेस बयान में चयो आहे त पाकिस्तान जो अवाम पंहिंजे महबूब क़ाइद मियां मोहम्मद नवाज़ शरीफ जो मुल्क में वापसी अचण ते तारीख़ी इस्तक़बाल करे साबित थियो आहे त ईंदड़ जनरल इलेक्शन में मुस्लिम लीग नवाज़ जी कामयाबी यकीनी आहे। हिननि चयो त मियां मोहम्मद नवाज़ शरीफ जे अचण ते अवाम जे चेहरनि ते ख़ुशीअ जी लहर ऐं मुल्क में ख़ुशहाली जूं उमीदूं पैदा थियूं आहिनि। हिननि चयो त अवाम पंहिंजे महबूब लीडर खे वोट जी शक्ल में पंहिंजे अखियुनि ते विहारण लाइ बेताब आहे। हिननि चयो त क़ाइद जो मुल्क में अचण ऐं अवाम में मक़बूलियत माण सबबि सियासी मुख़ालिफ़नि जूं निंडूं हराम करे छॾियूं आहिनि। मुख़ालिफ़नि जी हज़ारे कोशिशुनि जे बावजूदि नवाज़ शरीफ लखे अवाम जी दिलनि ते राज करे थो। क़ाइदे वतन अज़ीज़ ऐं ग़रीब अवाम सां मुहबत कंदड़ ऐं मुल्क में तरक़ी ऐं ख़ुशहाली आणण आहे। मेहर रिपोर्ट मीर रियाज़ सूमरो। मेहर भरिसां ॻोठ सोबो ख़ान मक्सी जे रहवासी मर्द ऐं औरतुनि पारां बाअसर जवाबदारनि जी चुर्च ते शाह पंजू पुलिस जे घरनि ते चढ़ाई भञ ॾह घरनि मां फुरलुट करण ख़िलाफ़ मिसमात अशरफ मक्सी, शबाना मक्सी, ज़मीर मक्सी ऐं ॿियनि जी अॻवानी में नेशनल प्रेस क्लब मेहर पहुची एहतजाज कंदे दायो आहे त पुलिस अमलदारनि मुर्ज़ा उर्फ राजा मक्सी, अमीर मक्सी ऐं ॿियनि जे चुर्च ते शाह पंजू पुलिस ॿियनि मोबाइलनि ते सवार थी असांजे घरनि ते चढ़ाई करे पुलिस घरनि में काहे पई। पुलिस घर में मौजूद मर्द औरतुनि ते तशद्दुद करण बाद घरनि में भञ ॾा करे घरनि मां रोक रक़म ऐं सोना ज़ेवर खणी वई आहे। हिननि चयो त पुलिस घर में मौजूद पोरियत ज़ुहैब मक्सी खे गिरफ़्तार करण जी कोशिश कई ऐं उन जी गोरहारी ज़ाल ते सख़्त तशद्दुद करे खे ज़ख़्मी कयो आहे। हिननि चयो त पुलिस अमलदारनि अमीर ऐं मुर्ज़ा मक्सी सां असांजो ज़ाती तकरार आहे। शाह पंजू पुलिस मज़कूरा पुलिस अमलदारनि जे चवण ते असां मथां काह करे तशद्दुद भञ ॾा ऐं फुरलुट कई आहे। हिननि SSP दारू ऐं ॿियनि वसवारनि खां घुर कई आहे त शाह पंजू पुलिस ख़िलाफ़ क़दम खणी असां सां इंसाफ़ कयो वञे। सिजावल रिपोर्ट इम्तियाज़ मेमन। मीरपुर बटोरो लॻोट अली मोहम्मद भुरगड़ी में सनक्राफ्ट पेस्टिसाइड तरफ़ां ज़मींदार भाइरनि जे लाइ आगाही प्रोग्राम मुनक़द कयो वियो जंहिंमें डायमंड 152, डायमंड 106 सारनि जे फसल बाबति वधीक पैदावार हासिल करण लाइ मुफ़ीद मशवरा ॾिना विया जंहिंमें सनक्राफ्ट बदीन जे रीजनल मैनेजर मोहम्मद इलियास कुरैशी, एरिया मैनेजर अब्दुल गफ़ार बारण, फील्ड ऑफिसर मोहम्मद अयूब भुरगड़ी सारनि जी बहितरी एवरेज हासिल करण लाइ मशवरा ॾिना। सेमिनार में तमामु घणनि ज़मींदारनि ऐं हारियुनि शिरकत कई। ज़मींदारनि में एलियस मुश्ताक अहमद चांडियो, नूर मोहम्मद भुरगड़ी, पुन्नू भुरगड़ी, हाजी यार मोहम्मद लाशारी, नूर अहमद चांडियो, सलीम राव ऐं ॿियनि ज़मींदारनि ऐं हारियुनि शिरकत कई। मेहर रिपोर्ट मीर रियाज़ सूमरो। मेहर जी बोर्ड मुतासरा ॻोठ कमांगर जी रहवासण औरत मिसमात ज़हरा
पंहिंजी धीउ मौसूम अनम सां गॾु नेशनल प्रेस क्लब मेड़ पहुची ॻोठ जे वॾेरे ऐं समाजी तंज़ीम थरदीप ख़िलाफ़ एहतजाज कंदे दायूं आहे त ॻोठ में ॿोॾि दौरान मुंहिंजो घरु ॾही वियो हुयो। समाजी तंज़ीम थरदीप घरु ठाराए रही आहे। असांजो घरु ठाहिण लाइ समाजी तंज़ीम सर्वे कई हुई, पर ॻोठ जे वॾेरे थरदीप वारनि खे मना करे असांजो घरु ठाहिण न पियो ॾिए। असां पारां समाजी तंज़ीम खे दरख़्वास्त ॾियण तां मछिर जी वॾेरो लियाकत कमांगर, नादिर कमांगर ऐं ॿियनि असांजे घर ते हमिलो करे दरख़्वास्त ॾींदड़ मुंहिंजी धीउ अनम खे सख़्त तशदुद जो निशानो बणायो आहे। असां पारां अहिड़ी दरख़्वास्त फरीदाबाद पुलिस खे ॾिनी हुई, पर पुलिस वॾेरे ऐं संदसि वाठनि ख़िलाफ़ कार्रवाई न पई करे। वॾेरो ऐं संदसि माण्हुनि समाजी तंज़ीम थरदीप वारनि ऐं असांखे धमकियूं ॾेई रहियो आहे। हिननि घुर कई आहे त असांजे घर ते हमिलो करे तशदुद कंदड़ वॾेरे ऐं संदसि वाठनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी, शिकारपुर। ज़िले शिकारपुर में ऑल सिंध पीपल्स पैरामेडिकल स्टाफ नोटिफिकेशन ॾियण जी तकरीब थी गुज़री। M&A हॉल DHO ऑफिस शिकारपुर में ऑल सिंध पीपल्स पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन ज़िला शिकारपुर जी नई जुड़ी, जंहिंमें ज़िले जे सदर इमरान अली शाह ऐं मक़सूद अहमद शेख, रहमतुल्लाह शर, मैडम रुबीना अब्बासी, मैडम सलमा सामो, मैडम शहजादी शेख ऐं अब्दुल वहीद झल्लण आगा नई मुल्ला पठान इमरान अली शेख के नोटिफिकेशन ॾिना विया। तकरीब में मरकज़ी अॻवान पीर ज़ीशान हैदर शाह साहब ऐं डिवीज़न लाड़काणो जे जनरल सेक्रेटरी ग़ुलाम शबीर जलवानी साहब शिरकत कई ऐं उहिदेदारनि खे नोटिफिकेशन ॾिना। उन खां बाद चीफ पैटर्न ज़िले शिकारपुर नज़ीर अहमद भयो साहब ऐं ज़िले शिकारपुर जे सदर साईं इमरान अली शाह साहब ऐं जनरल सेक्रेटरी ज़िला शिकारपुर हाफ़िज़ नईम मुल्ला पठान साहब उहिदेदारनि खे ख़िताब कंदे चयो त हाणे ज़िला शिकारपुर जी समूरी टीम पैरामेडिकल जे जाइज़ मसइलनि जे हल लाइ हर वक़्तु गॾु हूंदी ऐं अनक़रीब यूनिट ऐं तालुकनि जूं बाडियूं जोड़ियूं वेंदियूं। ऐं तकरीब में मरकज़ी अॻवान पीर ज़ीशान हैदर शाह साहब, डिवीज़नल जनरल सेक्रेटरी ग़ुलाम शबीर जलवानी साहब, डिस्ट्रिक्ट चीफ पैटर्न नज़ीर अहमद भयो साहब ऐं ग़ुलाम नबी अबड़ो साहब शिरकत कई। जारी कंदड़ हाफ़िज़ नईमुल्ला पठान, जनरल सेक्रेटरी ऑल सिंध पीपल्स पैरामेडिकल स्टाफ ज़िला शिकारपुर।